अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, बानी PTI जो तिबी मुआइने जी जेका रिपोर्ट आहे उहा मंज़र आम ते अची वई आहे। उन रिपोर्ट में ॼाणायो पियो वञे त बानी PTI जी साॼी अखि जंहिंजे हवाले सां ॿुधायो पियो वियो ऐं ख़दशो ज़ाहिर कयो पियो वियो त उन साॼी अखि जी 85% नज़र ख़तम थी चुकी आहे, रुगो 15% नज़र बची आहे। उन हवाले सां हिन रिपोर्ट में वाज़े कयो वियो आहे त बानी PTI जी जेका साॼी अखि आहे उन जी चश्मे सां गॾु ॼाणायो पियो वञे त 6/9 पार्शल नज़र बहितर थी आहे ऐं जेको इलाज थियो आहे या जेके उन खां पोइ जेके ख़दशा ज़ाहिर थिया, जेका ट्रीटमेंट स्टार्ट कई वई फौरी तौर ते, उन खां पोइ ॼाणायो पियो वञे त बानी PTI जी अखि जे नज़र में बहितरी आई आहे ऐं हाणे जंहिं अखि जे हवाले सां वधीक तमामु घणी परेशानी हुई ऐं ख़दशा बि हुआ, उन अखि जे हवाले सां ॼाणायो पियो वञे त 6/9 पार्शल उहा बहितर थी चुकी आहे ऐं ॼाणायो पियो वञे त जेका ॿी अखि आहे उनजी खाॿी अखि जी नज़र 6/6 ॿुधाई पई वञे ऐं उन हवाले सां हुकूमत जो बि चवणु आहे त हिन रिपोर्ट खां पोइ जेका डॉक्टर्स जी टीम जेका जंहिं ते बि मुआइनो कयो आहे बानी PTI जो, उन ॿुधायो आहे त बानी PTI जी जेका नज़र आहे उहा बहितर थी आहे ऐं इहो बि ॼाणायो पियो वञे त ऐनक लॻाइण सां बानी PTI जी जेका हिकु अखि आहे उहा 70% बहितर थी आहे उनजी नज़र ऐं ॿी अखि 6/6 ॿुधाई पई वञे ऐं बिल्कुलु ठीकु ॿुधाई पई वञे उहा ॿी अखि। ऐं अहिड़ी रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ नाज़रीन जंहिंजी पिणु ब्रीफिंग ॾिनी वई आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको चेयरमैन आहे बैरिस्टर गौहर साहब, उनखे पिणु उहा ब्रीफिंग ॾिनी वई आहे। उनखां सवाइ जगज़ी साहब अलामा राजा नासिर अब्बास साहब खे बि ॿुधायो वियो आहे ऐं उन्हनि पिणु तस्दीक कई आहे त खेनि पिणु ब्रीफिंग ॾिनी वई आहे जेका डॉक्टर्स जी टीम हुई ऐं हुकूमत हाणे ॼाणाए पई त डॉक्टर्स जेका रिपोर्ट ॾिनी आहे उन मूजिबि बानी PTI खे अस्पताल मुंतक़िल करण जी का ज़रूरत कोन्हे। जॾहिं त नाज़रीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको एहतजाज हो बानी PTI जी अस्पताल मुंतक़िली ऐं बानी PTI ताईं जेका ज़ाती डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी रसाई बानी PTI ताईं यकीनी मुमकिन बणाइण जी जेका एहतजाज वारी कॉल हुई उन तहत एहतजाज हलंदड़ आहे। रुगो इस्लामाबाद अंदरि KP हाउस ॿाहिरां जेको धरणो हो एहतजाज हो उहो ख़तमु कयो वियो आहे, पर उनखां सवाइ पार्लियामेंट हाउस वारो एहतजाज बि हलंदड़ आहे ऐं नाज़रीन KP अंदरि बि मुख़्तलिफ़ रस्तनि ते मोटरवेज़ ते एहतजाज जारी आहे जंहिं करे अवाम खे बि तमामु घणी ॾुखियाई पेश अची रही आहे। चोथों ॾींहुं आहे इन एहतजाज खे, इन रिपोर्ट खे PTI कीअं पई ॾिसे, छाकाणि त एहतजाज ख़तमु न थियो आहे ऐं PTI ॼाणाए पई त जेको बानी PTI जी अस्पताल मुंतक़िली वारो मुतालबो आहे उहो बि बरक़रार आहे ऐं ज़ाती डॉक्टरनि जी बानी PTI ताईं जेका रसाई आहे उहो मुतालबो बि बरक़रार आहे। हाणे कहिड़े रीति मामिलो अॻियां वधंदो, वफ़ाक़ को एक्शन खणंदो जेकॾहिं KP सरकार रस्तनि ते जेको एहतजाज थिए पियो उनखे ख़तमु न कयो फौरी त को एक्शन आइनी को एक्शन खणी सघिजे थो। वफ़ाक़ जो इशारो कहिड़े आइनी एक्शन ॾांहुं आहे उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे गुफ़्तगू जे लाइ तारुफ़ असां कराईंदसि। अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर अॻवान आहिनि, MNA आहिनि डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। जमाल सिद्दीकी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, अॻोड़ा MP आहिनि ऐं एजाज़ महर साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, सीनियर सहाफ़ी तज़िया निगार ऐं डेली सिंधियार जा एडिटर आहिनि। एजाज़ महर साहब बि मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। अवां जी महिरबानी, अवांखे भलीकार, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। जमाल साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। रिपोर्ट साम्हूं अची वई आहे, उन में ॼाणायो पियो वञे त जेके बि ख़दशा हुआ बानी PTI जी नज़र खे वठी करे ॼाणायो पियो वञे त जेका साॼी अखि आहे उहा 6/9 पार्शल ऐनक लॻाइण सां 70% कमु बिल्कुलु ठीकु पई करे ऐं जेका खाॿी अखि आहे उहा बि बिल्कुलु ठीकु आहे 6/6 आहे ऐं हुकूमत ॼाणाए पई। हाणे कुझु अहिड़ा इतला बि साम्हूं अचनि पिया त सुप्रीम कोर्ट तरफ़ां बि इहे मामला साम्हूं अचनि पिया। मुलाक़ात बि थी आहे अटॉर्नी जनरल जी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सां ऐं ॼाणायो पियो वञे त हाणे अस्पताल मुंतक़िल करण जी फ़िलहाल डॉक्टर ज़रूरत महसूसु न कई आहे। पर हीउ एहतजाज ॾिसी ॾिसूं था त रुगो KP हाउस ॿाहिरां ख़तमु थियो आहे, पर उनखां सवाइ पार्लियामेंट हुजे, ख़ुदि KP अंदरि जेको एहतजाज हलंदड़ आहे जंहिं करे अवाम बि तमामु घणो ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए पियो उहो बि हलंदड़ आहे। हिन रिपोर्ट खे PTI कीअं पियो ॾिसे? शुक्रिया नाजिया। नाजिया ॾिसो, जेकी बि गवर्नमेंट पंहिंजो मौक़फ़ ॾे थी ख़ान साहब जी सिहत जे हवाले सां, असां हिनखे भरपूर तरीक़े सां रद्द था कयूं, हिनखे मुस्तरद था कयूं, हिनखे कूड़ो स्टेटमेंट था सम्झूं। यानी तव्हां घर वेठी आहियो, तव्हां TV ते वेठी आहियो, असां पंहिंजी दुनिया में एहतजाज में मौजूदु आहियूं, असां गवर्नमेंट जे बयानीअ खे छो तस्लीम कयूं? सवाल सिर्फ़ु एतिरो आहे। असां उन जे बयानीअ खे इन करे तस्लीम कयूं कि भई हाँ ख़ान साहब ठीकु आहे, तव्हां बि मुतमइन। कानून में आइन में इहो इजाज़त कोन्हे त हिकिड़ो पाकिस्तान जो साबिक़ प्राइम मिनिस्टर आहे, को नॉर्मल को मुजरिम कैदी न आहे, हिकिड़ो सियासी कैदी आहे,
छा कानून में उनजी फैमिली जे नॉलेज में विझणु ज़रूरी न आहे, उनजी फैमिली खे ऑन बोर्ड वठणु ज़रूरी न आहे, उनजे पर्सनल नॉलेज खे ऑन बोर्ड वठणु ज़रूरी न आहे? हुकूमत हर शइ खे माइनस करे सिर्फ़ पंहिंजी मर्ज़ी जो बयान इहो छो थी ॾे? असांजो सवाल सिर्फ़ एतिरो आहे कि अगरि ख़ान साहब जी सिस्टर्स उनजी फैमिली मेंबर्स उते जेल में बीह असांजे साम्हूं ही ट्रीटमेंट ॾिसंदा, उनमें प्रॉब्लम कहिड़ी आहे? या अगरि ख़ान साहब जो पर्सनल फिजिशियन उते गॾु बीठो हूंदो, उनमें क़यामत कहिड़ी आहे? त असां हिन शइ खे जॾहिं ही तस्लीम नथा करनि असांजे मुतालबनि खे, इहो त को वॾो मुतालबो कोन्हे, इहो त हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे कि मुंहिंजा फैमिली मेंबर मूंसां गॾु हुजनि, इलाज जे टाइम ते मुंहिंजो पर्सनल फिजिशियन मूंसां गॾु हुजे। पर जॾहिं गवर्नमेंट असांजी ॻाल्हि नथी मञे त असांखे पूरो यकीन आहे त समथिंग इज़ रॉन्ग, ऐं गवर्नमेंट असां सां कूड़ थी ॻाल्हाए। ख़ान साहब जी तबियत जे हवाले सां गवर्नमेंट सिर्फ़ इन एहतिजाज खे, जेको असांजो आइनी ऐं कानूनी हक़ आहे एहतिजाज करणु, त उन एहतिजाज खे ख़तम करण जे लाइ ख़ान साहब जे लाइ सुठी सुठी ख़बरूं थो मार्केट में थो लॉन्च करे। तो अगरि हुनजो पर्सनल फिजिशियन ख़ान साहब सां गॾु बीही ऐं ॿाहिरि अची सिर्फ़ मेडिकली गुफ्तगू कंदो कि भई ख़ान साहब ठीकु आहे, ख़ान साहब जी मां ॾिसी आयो आहियां, बीइंग ए फिजिशियन मां मुतमइन आहियां, त पोइ त असांखे डॉक्टर फैसल जी ॻाल्हि ते यकीन ईंदो। पर उहा गवर्नमेंट जेको असांजे मथां 300 कूड़ा मुक़दमा ठाहे वेठी आहे, कूड़े मुक़दमनि में कूड़ी सज़ाऊं ॾेई वेठी आहे, पंहिंजी मनमानियूं करे थी नॉन स्टॉप पॉइंट ट्रेन हलनि खां, असांजे कारकुननि खे, लीडरशिप खे बार बार उन्हनि जे घरनि ते छातियूं थियनि थियूं, त पोइ अहिड़ी गवर्नमेंट जे बयानीअ ते असां यकीन कयूं? ठीक, पर जमाल मां साहब, ये सम्झां जो थो गवर्नमेंट जो बयानियो जिन जो मैं जिक्र कयो पिया, ये सब कुछ जो थे पियो अदालत जे हुकुम तहत थे पियो। मूंखे यादि हूंदो त सुप्रीम कोर्ट 16 फरवरी खां अॻु, यानी अॼोके ॾींहं खां अॻु ताईं बानी पीटीआई जे पुटनि सां उन्हनि जो राब्तो ऐं उन खां सवाइ तिबी मुआइने जो हुकुम ॾिनो, जेके ॿई हुकूमत पूरा करे चुकी आहे, ॿिन्ही ते अमल करे चुकी आहे, ऐं उहा जेका रिपोर्ट आहे उहा अदालत खे बि ॾिनी वई आहे। त जेकॾहिं सुभाणे अदालत बि इहा ॻाल्हि करे थी त फ़िलहाल बानीअ खे मुंतकिल करण जी अस्पताल ज़रूरत कोन्हे, ऐं जेको उन्हनि जो जेका कंडीशन आहे उहा बहितर आहे, त छा पीटीआई उनखे बि न मञींदी? राजिया, असां सिर्फ़ उन ॻाल्हि खे मञीदा जॾहिं इमरान ख़ान साहब जो पर्सनल फिजिशियन उते गॾु हूंदो, हू फिजिकली ख़ान साहब खे ट्रीटमेंट ॾिसंदो पंहिंजी अखियुनि सां, उन खां पोइ अची जेको बयानु ॾींदो, असांखे सिर्फ़ उन ते यकीन हूंदो। जेको गवर्नमेंट रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में पेश थी करे, छा असांजा सुप्रीम कोर्ट जा मोअज़्ज़िज़ जज उन रिपोर्ट जे बारे में एॾी मालूमात रखनि था? छा उहे डॉक्टर आहिनि? उन्हनि खे उहे डॉक्टर न आहिनि। त जेका डॉक्टर टेक्निकल रिपोर्ट ॾियनि था, हुनखे को टेक्निकल माण्हू ई ॾिसी सम्झी सघे थो, सम्झाए सघे थो, ॿुधाए सघे थो हुनजी सच्चाई केतिरी आहे। पर सुप्रीम कोर्ट जा जजिस त डॉक्टर न आहिनि। वो त अगरि अडियाला जेल जा जेको हुनजो बोर्ड ठाहियो आहे पंहिंजी मनपसंद बोर्ड, वो बोर्ड लिखी अदालत खे मोकिले छॾियो जी सब कुछ एवरीथिंग इज ओके, तो सुप्रीम कोर्ट चवंदी ठीकु आहे बोर्ड चयो आहे। पर सुप्रीम कोर्ट जे जजिस खे त टेक्निकल ॻाल्हि ख़बर न आहे न, कहिड़ो मेडिकल लैंग्वेज में छा चइबो आहे, मेडिकली केतिरो फिट आहे केतिरो फिट न आहे। मां सिर्फ़ु इहो सवाल थो कयां त छा ही मुतालबो ग़लति आहे त हुनजो पर्सनल फिजिशियन ख़ान साहब सां वञी मिले, हू सभी कार्रवाई ॾिसे? गुफ्तगू के अॻियां वधाईंदा त इहो ई सवाल डॉक्टर शाहिद रहमानी साहबा भी मुझसे अगर मौजूद हैं, एजाज मर्द साहब भी हैं। शाहिद रहमानी साहबा, आपने जमाल साहब का सुना, वो ये कहते हैं कि हम क्यों हुकूमत के बयानिए को लेकर चलें आगे और क्यों उसको माने, मुतालबा हमारा सिर्फ इतना है कि ज़ाती मुआलिज को रसाई दी जाए अडियाला जेल तक, खान साहब तक। क्या कहेंगे आप? बहुत शुक्रिया नाजिया। देखें, बिल्कुल इमरान खान साहब साबिक वजीर आजम भी हैं और वो जेल के अंदर हैं, और उनकी डॉक्टर्स को जो तमाम कैदियों को रसाई है डॉक्टर्स तक, उनकी भी होनी चाहिए। और हुकूमत ने, मैं समझती हूँ कि उन्हें डॉक्टर्स को दिखाया भी, और उसके बाद ये खुद कोर्ट में गए, कोर्ट ने खुद आपके सामने जो है किस तरीके से रिपोर्ट्स तलब की, और उस वक्त कोर्ट बहुत अच्छी थी। कोर्ट के फैसले, कोर्ट की जो भी जजमेंट थी उसके ऊपर पीटीआई जो थी उन्होंने ट्रस्ट भी किया और कहा कि जी बिल्कुल सफदर साहब जो हैं वो जाकर उनके फेवरेट करार भी दिया, और फिर फेवरेट फ्रेंड, और उसके बाद उनको रिपोर्ट्स के लिए भेजा। उन्होंने आके पूरी रिपोर्ट्स जमा कराई, और पीटीआई के ही हैं जिन्होंने रिपोर्ट्स जमा कराई। और डॉक्टर्स के लिए हुकूमत ने जो है बोर्ड तश्कील भी देने की कोशिश की, तमाम तर जो भी सहूलत थी वो प्रोवाइड करने की कोशिश की। और ये तो इमरान खान साहब का बयानिया था ना कि मेरी 85% जो है वो नज़र कमज़ोर हो चुकी है, फिर आज 70 पर आ गई। अब ये तो डॉक्टर्स ने देखकर जो
भी तशखीस की, जो कुछ किया वो बताया, और मैं समझती हूँ बिल्कुल उनका इलाज का हक है। लेकिन देखें, एहतिजाज जो है वो एक लिमिट के अंदर होता है। बिल्कुल हर एक को एहतिजाज का हक है, लेकिन ये नहीं होता कि आप हर चीज़ को रद्द कर दें। और जो उनकी बहन अलीमा खान ने आज इस तरह मेडिकल बोर्ड को और तमाम तर जो मराद देने की कोशिश की गई उसको भी रद्द किया, तो ऐसा नहीं होता। गवर्नमेंट जो इदारे जो काम कर रहे हैं, जो गवर्नमेंट काम कर रही है, आप इनका दौर सोचें कि उस वक्त तमाम तर पीपल्स पार्टी की भी क़यादत, नून लीग की भी क़यादत जेलों में थी, और इमरान खान साहब क्या उनको पर्सनल मालिश तक की इजाज़त देते थे? बल्कि उन्होंने तो ये तक किया कि सदर आसिफ अली जरदारी साहब के जो केसेस कराची में थे और वो उस वक्त बीमार भी थे, लेकिन उनको जेल के अंदर ही ना सिर्फ रावलपिंडी, इस्लामाबाद के अदालतों में और जेल में मुंतकिल किया। और ये कभी भी नहीं होता था जहाँ के केस होते हैं उसी सूबे तक वो महदूद होता है। लेकिन इमरान खान साहब की ख्वाहिश पर, उनकी विश पर, सदर आसिफ अली जरदारी और उनकी सिस्टर हमशीरा जनाब अदी फरियाल तालपुर साहिबा को किस तरीके से, कौन से कानून के तहत हॉस्पिटल से रात को 12 बजे के बाद जो है वो घसीट के ले जाके चांद रात को जेल में बंद किया गया। ये सब चीज़ वो कहते थे मैं चीखें निकलवाऊंगा, और ये वो उनकी ख्वाहिश पे चीखें निकलवाने की पूरी कोशिश की जाती थी जेलों से, एसी निकलवाने और पंखे निकलवाने और तमाम अजियत देने का जो वो प्रोपेगेंडा करते थे। अभी तो 1.5-2 साल हुआ, उसके अंदर इनकी चीखें निकल रही हैं। आप सोचे कि वो लोग जिन्होंने 12-12, 13-13 साल जेलों के अंदर अपनी जिंदगी गुजारी और सिर्फ पॉलिटिकल विक्टिमाइजेशन पे कोई केसेस साबित नहीं हो सके, लेकिन आज इस तरीके की बात करना कि जी एज पर आपकी विश जो है वो नहीं होता। गवर्नमेंट जो हो समझती है बेहतर, जो डॉक्टर समझते हैं, जो जेल इंतजामिया मुनासिब समझती है, वो प्रोवाइड भी कर रही है। उनको तो बहुत आसाइशें हैं इनकी, तो जेल के अंदर एक जाहिर है जी शादा साहब, ताजा में उस लिहाज से उन्हें तो जॉगिंग मशीन से लेके एक्सरसाइज बिल्कुल शादा साहबा, गुज़िश्ता दिन जरदारी साहब ने और आज मरियम नवाज सारी साहबा ने लिस्टें आ अपने रही अपने हैं जो दौर का, इमरान खान अपनी साहिबा अपनी ने कैद का जिक्र मार्च किया, को कराची से साथ साथ इस्लामाबाद तनकीद की बात भी अजियतें किया दी, पूरी कौम को याद है। ठीक, लेकिन साथ साथ ये भी बताइएगा कि ये जो गुरेज हम तरह देख का रहे हैं उनके हुकूमत साथ का, होना चाहिए। उन्होंने अपने दौर में जो भी किया, सदर आसिफ अली जरदारी साहब ने उस वक्त भी। जी शादा साहबा मुकम्मल कीजिए। जी शादा साहबा, मेरी आवाज आप तक पहुंच रही है? नाज़रीन, राब्तो मुनक़िद थियो आहे, कोशिश कयूं था शाहिद रहमानी साहब सां राब्तो असांजो बहाल थिए। मूंसां गॾु एजाज़ मर्द साहब बि मौजूद आहिनि। एजाज़ साहब, अवां कीअं ॾिसो पिया मामलो, जेको अख वारो मामलो आहे बानी पीटीआई जो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ॻणती ऐं एहतजाज बरक़रार आहे, ऐं हुकूमत जी जेका असीं चऊं त हुकूमत जेतोणीकि अदालती जेके डायरेक्शन्स हुयूं उन ते अमल कयो आहे, पर हिन वक़्तु बि जीअं पीटीआई ॼाणाए पई त हुकूमत जेको लवाए पई उहा असांखे बरक़रार नज़र अचे पई। ज़ाती मुआलिज ताईं रसाई हुजे या जेके ॿिया मामला हुजनि, हुकूमत पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। हुकूमत हाणे रिपोर्ट जो जवाब बि ॾिए पई त डॉक्टर्स खे न पियो लॻे त बानी पीटीआई खे अस्पताल मुंतक़िल करण जी का ज़रूरत आहे। कीअं ॾिसो पिया माना मामले खे अॻियां वधंदे? मुंहिंजो ख़्यालु आहे त मेडिकल रिपोर्ट जेका लिखत में आई आहे साम्हूं, उन में त सॼो मामिलो क्लियर आहे। ऐं अॼु जेको हिकिड़ो त पीटीआई जो डेलीगेशन उन्हनि ॿिन्ही डॉक्टरनि सां मुलाक़ात करे आयो, उन्हनि खे उन्हनि ब्रीफ कयो। ऐं ॿियो त बानी जा जेके 2 पर्सनल डॉक्टर आहिनि, उन्हनि बि 25 मिंट हिननि डॉक्टरनि सां फ़ोन ते ॻाल्हायो ऐं उन्हनि खे उन्हनि मुतमिन कयो। जंहिंखां पोइ पीटीआई जी लीडरशिप प्लस जेके उन जा पर्सनल डॉक्टर आहिनि उहे काफ़ी सेटिस्फाइड आहिनि हिन रिपोर्ट खां पोइ। ऐं ज़ाहिर आहे त जेको अदालती हुकूमत इहो मामिलो थियो त उहे ज़रूरी क़दम त हुकूमत खयां आहिनि। बाक़ी इहो हिकिड़ो पॉलिटिकल एंगल ज़रूर आहे जंहिंजो ज़िक्र पीटीआई जे दोस्त बि कयो त भला जेकॾहिं इन में कहिड़ो आसमान टुटी पवंदो जेकॾहिं उन जे ज़ाती मुआलजनि ऐं फैमिली जे मेंबरनि खे साम्हूं बीहारे
ऐं उनजो इलाजु कयो वञे या उनजी मौजूदगी में थिए त वधीक सुठी ॻाल्हि आहे। पर अॼु जेका इमरान ख़ान जी भेण आहे नौरीन ख़ानम, उनजो बि ट्वीट आयो आहे त उहा बि काफ़ी सेटिस्फाई लॻी पई आहे इन रिपोर्ट खां पोइ या जेको ट्रीटमेंट थियो आहे। त उन रिपोर्ट जी त शाम जो रिलीज़ कई वई, पर हुन त मंझंदि दारे ई चई छॾियो त जेको असांखे इतला मिलिया आहिनि त उन मां काफ़ी सेटिस्फाइड आहे। त बाक़ी हाणे आहे पॉलिटिकल शयुनि खे मामिलो, उहो जेको PTI जी कोशिशि इहा हूंदी त असां हिनखे जेको आहे त हेल्थ जो मामिलो जेको आहे उहो मेडिकली त गवर्नमेंट काफ़ी हद ताईं उनखे रिज़ॉल्व करे छॾियो आहे ऐं हाणे उनजो फॉलोअप विज़िट बि थियणो आहे। बाक़ी हाणे जंहिंखे सियासत करणी आहे हुकूमत खे या PTI खे त उहे भले कनि। बाक़ी मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका हिकिड़ी रिक्वायरमेंट्स हुयूं तिबी बुनियाद ते जेको उहे शयूं जेको आहे त उहे मुंहिंजो ख़्यालु आहे कंप्लीट आहिनि ऐं जेको ट्रीटमेंट सजेस्ट कयो वियो आहे त हाणे उहो हलंदो ऐं उन खां पोइ जेको फॉलोअप विज़िट थींदो उन में जेका वरी डेवलपमेंट थींदी त उन मुताबिक़ ई कंदा। त बाक़ी फ़िलहाल त PTI जी जेको टॉप लीडरशिप आहे ऐं हुनजा पर्सनल डॉक्टर आहिनि उन्हनि ॻाल्हायो आहे, उहे मुतमइन आहिनि। ठीकु। ऐं एजाज़ साहब, जेका हिकिड़ी वार्निंग साम्हूं आई आहे कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर पारां बि KP में जेका सूरत हाल आहे त रस्ता न खोलिया विया त वफ़ाक़ को एक्शन खणंदो, को आइनी एक्शन खणी सघे थो, कहिड़े पासे ॾांहुं इशारो कनि पिया ऐं छा सूरत हाल उन हवाले सां वठणु ॾिसो पिया KP अंदरि ख़ासि करे? ॾिसो, ॻाल्हि इहा त उन में गवर्नमेंट वटि ऑप्शन आहिनि ऐं ईअं कोन्हे त रुॻो जेको आहे KP जो IG जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट मुक़ररु कंदी आहे ऐं IG खे जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट चवंदी त उहो पुलिस बि इस्तेमालु करे सघे थो ऐं खोड़ आहिनि अहिड़े क़िस्म जा ऐं उहो इनखे गवर्नर राज वारे तनाज़ुर में बि ॾिसी सघिजे थो त जेकॾहिं PTI इन ते हद खां वधीक हिकिड़ो सियासत कई या रस्ता रोक कई या हिकिड़ो पब्लिक जो डिसऑर्डर क्रिएट करण जी कोशिशि कई त यकीनन फेडरल गवर्नमेंट को एक्शन खणंदी। पर जेकॾहिं ही पुरअमन एहतजाज कनि था जहिड़े तरीक़े सां पार्लियामेंट में वेठा आहिनि त उते बि उन्हनि सां साॻियो सलूक न उन्हनि खे मानी ॾिनी पई वई, न उन्हनि जो जेको आहे त ॿी का सहूलियत ॾिनी पई वई, रस्ता बंदि करे छॾिया। पर अॼु त उहे रस्ता बि खुली विया सुबुह जो, त भले एहतजाज हुननि जो जारी हुजे त जेकॾहिं एहतजाज पुरअमन ऐं कानून जे दायरे में रहे थो त मुंहिंजो ख़्यालु आहे उन्हनि में को हर्ज कोन्हे। पर जेकॾहिं ईअं पब्लिक डिसऑर्डर क्रिएट थींदो त उन में पोइ गवर्नमेंट ज़ाहिर आहे एक्शन खणण में हक़ बजानिब हूंदी। जी जमाल साहब, छा चवंदो जेकॾहिं को पब्लिक डिसऑर्डर क्रिएट थिए थो? जीअं एजाज़ साहब बि ॻाल्हि कई, वार्निंग बि ॾिनी आहे कानून वारे वज़ीर ऐं उन्हनि आइनी एक्शन जो ज़िक्र कयो। जीअं एजाज़ साहब चयो त उहो गवर्नर राज जे कॉन्टेक्स्ट में बि थी सघे थो, के ॿिया मामला बि थी सघनि था। त हाणे ऐं वाज़े तौर ॼाणायो वियो आहे त KP अंदरि जेके मामला आहिनि ख़ासि करे जेको आवाम खे तकलीफ़ूं आयूं आहिनि 4 ॾींहंनि में, उन ते सोचणो पवंदो KP सरकार खे। नाजिया, ये धमकियूं असां पोयां 3 सालनि खां ॿुधूं पिया त अॼु गवर्नर राज था लॻायूं, सुभाणे गवर्नर राज था लॻायूं। इन्हनि खे इहा गवर्नमेंट खे इहा शर्म नथी अचे त कंहिं बि सूबे में हिकिड़ी डेमोक्रेटिक हुकूमत, हिकिड़ी आइनी जमहूरी कानूनी हुकूमत खे बार बार धमकियूं ॾेई कि असां तव्हांजी हुकूमत ख़तम करे छॾींदासीं, तव्हां हीअं न कयो, तव्हां हू न कयो। मां सिर्फ़ु इहो पुछणु थो चाहियां, मुंहिंजी भेण जेका हाणे शायदा हुई लाइन ते आहिनि महिल, तो वो जो चाहे पई थे भाई इमरान खान ने बड़ा जुल्म कर दिया था, इमरान खान ने ये कर दिया था। इमरान खान ने अपने दौरे इक़्तिदार में नवाज शरीफ की झूठी रिपोर्टों के ऊपर भी उसके साथ इंसाफ और इंसानियत का मामला किया था कि कहा कि जी ये तो मरने वाला है, इसको बाहर भेज दो। वो तो बाद में पता चला कि रिपोर्टें झूठी थी। तो ये गवर्नमेंट में रहते हुए इनको इस तरह की सहूलतें हासिल नहीं होती क्या कि जिस आदमी को हम इंसानियत की बुनियाद पर बाहर भेज रहे हैं, एक मुजरिम है, जेल के अंदर है, वापिस आके वो ऐशी कर रहा है, वो तो जेल ही नहीं जा रहा है। तो ये हमारे मुल्क का जो ये कानून है, ये दो तरफा कानून है कि एक आदमी के लिए अलग कानून और दूसरे के लिए अलग कानून। यो कहिड़ो इंसाफ आहे असांजे मुल्क में? पर मरियम नवाज़ खे जो ॿुधो हूंदो ऐं गुज़िरनी ज़रदारी साहब बि ॻाल्हायो आहे, मरियम नवाज़ साहब साहब चवण त जेको कुझु PTI रिपीट कयो, अॼु बि मां चयो पिया त कूड़ी रिपोर्टूं असां उहो रिपीट न कंदासीं, असीं भरपूर मौक़ा ॾींदासीं PTI खे सिहत जे हवाले सां सहूलियत ॾींदासीं। ॾिसो, ज़रदारी साहब जेका जेल कटी ना, ज़रदारी साहब उन्हनि जे करे जेल कटी आहे जेका अॼु हुनजी भाकुर पाए त्यादी थी गॾिजी वेठा आहिनि। पोइ ज़रदारी साहब को यादि रखणु खपे न तो वो जेल इमरान खान जा मुक़दमा त ठहियल कोन हुया, इहो त सभु नवाज शरीफ दौर जा मुक़दमा ठहियल हुआ जंहिंजे करे ज़रदारी साहब कैद भुगती आहे। तो ज़रदारी साहब को तो पॉलिटिकल हिसाब करणु खपे न, बींगे ज्यादती त हुनखे हुनजे राइवल थी बीहणु खपे न, हुनजो यारे गार थी बीहण में पोइ इहो कहिड़ी डिप्लोमेसी हले थो ज़रदारी साहब? तो अगर पंहिंजे मथां ज्यादतियनि खे ज़रदारी साहब माफ़ करे थो, हुननि सां गॾिजी भाकुर पाए वेठो आहे, तो ज़रदारी साहब जो पंहिंजो फेल आहे न। तो हिन में असां छा था करे सघूं? पर हुननि खे यादि रखणु खपे कि असां पंहिंजे दौर में
कंहिंसां बि कोई ज़ाती न कईसीं। ऐं आदि फरियाद वारो मामलो जेको आहे उहो मां पहिरीं बि तव्हांजे चैनल ते 10 दफ़ा चई चुको आहियां कि उहो अमल असां कोन कयो कि हुनखे राति ईद जी राति हुनखे जेल मोकिलियो। बहरहाल चवण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त अगरि गवर्नमेंट इमरान ख़ान जे पर्सनल डॉक्टरनि सां फोन ते हुनखे मुतमइन करे थी त यार मां इहो सिर्फ़ु सवाल पुछण थो चाहियां, हिन में कबाहत कहिड़ी आहे, कहिड़ी हिन में क़यामत अची वेंदी त हुनजो पर्सनल फिजिशियन फिजिकली वञी इमरान ख़ान साहब सां मिली अचे ऐं ॿाहिरि अची बयानु ॾींदो त पूरी पार्टी सेटिस्फाई थी वेंदी न। ठीक, तो जमाल पार्टी साहब खे छा हिन- हाणे पार्टी पीटीआई अदालत में इहो मामलो खणी वेंदी? अदालत में ऑलरेडी इहो मामलो आहे, पर जेको ही मौक़िफ़ आहे जो बि ज़िक्र कयो पिया त रिपोर्ट मां असीं मुतमइन कोन आहियूं, जेतोणीकि बिल्कुलु। कुझु अॻवान उन रिपोर्ट मां मुतमइन बि आहिनि ऐं उनजो इज़हार बि कनि पिया। अॼु पीटीआई चेयरमैन खे बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे, जेके नॉमिनेट थियल ऑपोजिशन लीडर्स आहिनि उन्हनि खे बि नॉमिनेट ॾिनी वई आहे, उन्हनि जी तरफ़ां बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। नौरीन साहिब जो हिते ज़िक्र थियो त उन्हनि जो ट्वीट बि साम्हूं आहे, त ही बि त मामला साम्हूं अचनि पिया। अधु माण्हू मुतमइन आहिनि ऐं अधु माण्हू ॼाणाइनि पिया त असीं अञा मुतमइन न थिया आहियूं। नाजिया असां ॾिसो न, हिकिड़ो इंसान जे जॾहिं बस में कुझु बि न आहे त उहो छा कंदो? पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजे लीडर जी सिहत जे लाइ परेशान बि न थिए। उहो करोड़ों वर्कर इमरान ख़ान जा जेका चाहींदड़ वर्कर आहिनि, छा अगरि ज़रदारी साहब जेल में हुजे हा ऐं उनखे इहे सभु सहूलियतूं न मिलनि हा, नवाज़ शरीफ़ जेल में हुजे हा, उहो सभु सहूलियतनि खां महरूम हुजे हा, छा नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी साहब जी पार्टी जा माण्हू हुनजा वर्कर हुननि जे लाइ एहतिजाज न करनि हा? उहो बि करनि हा। त पोइ असां किथे ग़लति आहियूं? असां बि सही आहियूं। बिल्कुलु जमाल साहब, असांखे पूरो हिन जे एहतिजाज मथां हक़ आहे, पर ट्रस्ट हिते कोन्हे। ॻाल्हि इहा थिए पई त जेके बि अदालती हुकुम साम्हूं आया या जेके उन्हनि जी सिहत खे वठी करे, बानी जी सिहत खे वठी करे जेके बि मेडिकल जे लिहाज़ खां रिक्वायरमेंट्स हूं उन्हनि खे गवर्नमेंट पूरो करे पई, पर हाणे हिकु हिकु खे त जीअं शाहिद साहिब बि चयो त हिकु हिकु माण्हू खे त मुतमइन नथो करे सघिजे। नाजिया या त मेडिकल टर्मिनोलॉजी जेकी आहे वो जज साहब चवनि कि हाँ असांखे मेडिकल टर्मिनोलॉजी अचे थी ऐं असां हिन रिपोर्ट जी बारीकी सां थोरली हिनखे स्टडी बि कयो आहे ऐं असां मुतमइन असां 4 डॉक्टरनि खे बि ॾेखारियो आहे। पर मां त हैरान आहियां त हुन मोज़िज़ जजनि ते त उहो इहा ॻाल्हि चवण में हुनखे कहिड़ी कबाहत आहे कि भई अगरि हिनजो को पर्सनल फिजिशियन आहे त हुनखे गॾु बीहारियो न, कहिड़ी क़यामत अची वेंदी? ठीक त ठीक जमाल साहब, जेकी ॻाल्हि खे अॻियां अदम एतमाद जी वधाईंदासीं फ़ज़ा ऐं जेकी आहे, अदम एतमाद जेको क़ाइमु थियो आहे इन माज़ी में 3 सालनि में जेतिरी ज़्यादतियूं हिन गवर्नमेंट कयूं आहिनि, पोइ हुन ज़्यादतियुनि खां पोइ हिन गवर्नमेंट जे मथां एतमाद करणु पर असांजे वस में न आहे कि उहो इमरान ख़ान सां कहिड़ी नाजाइज़ी करे थी वञे। असांजे पाकिस्तान जी करोड़ों अवाम जी दिलनि जी धड़कन आहे इमरान ख़ान, त उहो माण्हू पंहिंजे हर दिल अज़ीज़ लीडर जे लाइ अगरि परेशानी में एहतिजाज करण लाइ पुरमन तरीक़े सां रोड ते वेठा आहिनि त इहो हुनजो कानूनी आइनी बुनियादी हक़ आहे। तव्हां हुनखे छो हुनजी डॉक्टरनि खे हुनजी फैमिलीज़ खे परे था रखो? तव्हां ही रिलीफ छो नथा ॾियो? जी शाहिद साहब छा ये क्या कानून में रिस्पॉन्ड ना है? करेंगे और साथ साथ ये भी बताइएगा कि पार्लियामेंट के अंदर जो एहतजाज है, जो मामलात हैं, उनके हवाले से भी कई चीज़ें सामने आ रही हैं कि वहाँ पर भी बड़ी मुश्किलात का वो सामना कर रहे हैं एहतजाज के हवाले से। लेकिन ये बताइएगा कि क्या हुकूमत क्या इरादा रखती है, अब किस तरीके से इस एहतजाज को ख़त्म करवाया जाएगा, मुज़ाकरात होंगे, मामलात को आगे बढ़ाया जाएगा, कोई राब्ता किया गया है, क्या कहेंगे आप उस हवाले से? जी शाहिद साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो, कोशिशि कयूं था त डॉक्टर शाहिद रहमानी साहिबा सां असांजो ॿीहर राब्तो थिए। एजाज़ साहब, अवां कीअं ॾिसो पिया हाणे जेका ॻाल्हि जीअं अवां बि चयो त ही सियासी मूव वधीक नज़र अचे पियो, हाणे हुकूमत पंहिंजूं रिक्वायरमेंट्स बि पूरियूं करे छॾियूं आहिनि ऐं अदालत में उहा रिपोर्ट बि वञी हली वई आहे ऐं अदालत तरफ़ां बि जेकॾहिं अहिड़ी मामला साम्हूं अचनि था त हाणे पर पार्लियामेंट अंदरि जेको एहतजाज आहे अञा ताईं हुकूमत उनखे ख़त्म कराइण जे हवाले सां अञा हे जेके हिन वक़्तु बयान साम्हूं अचनि पिया, ताक़त जे मुज़ाहिरे जो ज़िक्र अचे पियो, KP अंदरि एहतजाज हुजे या उनखां सवाइ जेका सूरत-हाल हुजे, त हाणे उन हवाले सां अवां ॾिसो पिया त ही त वधीक जेका सूरत-हाल थींदी, ॿई PTI ऐं हुकूमत अञा आम्हूं साम्हूं थींदा। ज़ाहिर आहे जेकॾहिं PTI इन इशू खे ॾिसो न त जीअं असां अॻु में चयो त अॼु जॾहिं गौहर ख़ान ऐं राजा नासिर अब्बास ॿई मुतमइन आहिनि ऐं ख़ान जा ॿई जेके डॉक्टर आहिनि ज़ाती उहे बि मुतमइन आहिनि, उनजी भेण बि मुतमइन आहे ऐं उनखां पोइ बि जेकॾहिं PTI इनखे ईंगाइण जी कोशिशि कंदी त उहो त सिधो सिधो इहो आहे मामिलो त उनजी हेल्थ ते सियासत थी करे। ऐं ॿियो जमाल साहब जेको बार बार चए पियो त जज को डॉक्टर न आहिनि, बिल्कुलु डॉक्टर न आहिनि, पर पिम्स हॉस्पिटल जो
जेको अखियुनि जो शोबो आहे उनजो जेको हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे उहो पंहिंजे सही ऐं सील सां ठपे सां रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमो कराईंदो। उहो को आम दस्तावेज़ न हूंदो, उहो हिकिड़ो ज़िम्मेवार माण्हू आहे ऐं सुभाणे जेकॾहिं का बि ऊंच नीच थींदी त उहो उनजो ज़िम्मेवार हूंदो। उन सां गॾु ॿियो जेको ट्रस्ट हॉस्पिटल आहे पिंडीअ में अलशफा अलशिफ़ा बिल्कुलु। जेको आई ट्रस्ट हॉस्पिटल, त उनजो बि हिकिड़ो मेन जेको डॉक्टर आहे उहो रेटिना सां रिलेटेड जेको इश्यूज़ आहिनि उनजो हेड आहे। त उहो ऐं ही डॉक्टर जेको आहे ॿई पिम्स वारा, इन्हनि ॿिन्ही पंहिंजे साइन सां रिपोर्ट जेको आहे उहा ॾिनी आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो मेडिकल हिस्ट्री में बि ईअं न थींदो आहे त को माण्हू जेको आहे उहो गैर ज़रूरी तौर ते या हुकूमत जी फरमाइश ते या अहिड़े क़िस्म जी का रिपोर्ट ॾे जेका हक़ाइक़ जे बरक्स हुजे। सो मुंहिंजो ख़्यालु अहिड़ी का न थी सघे थो किथे हेराफेरी थींदी बि हुजे खणी, पर हेॾे जॾहिं वॾे लेवल ते हाईएस्ट कोर्ट ऑफ द कंट्री इन्वॉल्व आहे ऐं उनमें गवर्नमेंट जा मुख्य इदारे जा माण्हू इन्वॉल्व आहिनि, प्राइवेट इदारे जा माण्हू इन्वॉल्व आहिनि, उहे जॾहिं इहे अहिड़े क़िस्म जी कंदा त मुंहिंजे ख़्याल में उहो पीटीआई जे लाइ सेटिस्फाई हुजणु घुरिजे। ऐं जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि सुभाणे का नथी थिए त उनखां पोइ बि जेको आहे उन्हनि खे ज़िम्मेवार करार ॾेई सघे थो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे हिनखे वधीक सियासत ई हूंदी जेका इनखे ईंगाइण जी कोशिशि कंदा। जॾहिं गौहर ख़ान मुतमइन आहे, राजा नासिर अब्बास मुतमइन, पोइ धरणे हणण जो कहिड़ो सवाल आहे। ऐं पोइ जेको केपी जो सीएम जॾहिं धरणो ख़तमु करे थो वञे त ॿियनि जी जायुनि ते पोइ करण जो कहिड़ो ज़रूरु आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त पीटीआई खे इन ते सोचे सम्झी पंहिंजी लाइन ऑफ एक्शन खे तय करणु घुरिजे ऐं पंहिंजा कार्ड जेके आहिनि पॉलिटिकली उहो दे नो बेटर कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे कंदा। पर जेकॾहिं हू पब्लिक जे लाइ प्रॉब्लम क्रिएट कंदा, रस्ता रोक कंदा, को अहिड़ो थींदो त पोइ यकीनन गवर्नमेंट उन्हनि ते सख़्ती कंदी ऐं कानून मुताबिक़ उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पोइ उनखे विक्टिमाइज़ेशन जेको आहे उहो न चई सघिबो शायदि। ऐं इन समूरी सूरत हाल जेका हे जेके इहे काफ़ी कुझु ॾींहं रहिया आहिनि त एजाज साहिब हिन में असीं बार बार माज़ीअ जा मिसाल बि डिस्कस थींदे ॿुधासीं त कहिड़े रीति माज़ीअ में सिहत जो जवाज़ ॾेई करे उन्हनि खे रिलीफ बि मिलियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे उनमें मियां साहिब जो बि ज़िक्र थियो ऐं ॿियनि जो बि ज़िक्र थियो त सिहत जो जवाज़ बणाईंदे पोइ हिन खे वोट कयो वियो त शायदि हिते बि का अहिड़ी का खिचड़ी पचे पई ऐं को रिलीफ बानी पीटीआई खे बि मिलंदो। त हाणे सम्झो पिया त जॾहिं हिन हक़ ताईं मामला पहुता आहिनि, हुकूमत बि वाज़े करे पई त कंहिं क़िस्म जी का ज़रूरत कोन्हे डॉक्टर्स मूजिबि इस्पताल मुंतक़िल करण जी ऐं ॿिया मामला बि हिते, त ही ख़बरूं इहे अफ़वाह बि हिते ई अवां ॾिसो पिया त ख़तमु थी वेंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे त ॾिसो जेकॾहिं शयूं दर परदा जेकॾहिं का डेवलपमेंट थिए थी, का ॻाल्हि ॿोल थिए थी ऐं पोइ जेको आहे त उन जे नतीजे में ई शयूं अॻिते मूव थींदियूं। ऐं हाणे जेको हुकूमत इमरान ख़ान खे ऐलान करण जे बावजूदि इस्पताल न वठी आई आहे ऐं चवे थी त हाणे उनजी ज़रूरत कोन्हे इस्पताल दाख़िल कराइण, त इन जो मतिलबु आहे त इन्हनि जूं जेके बि दर परदा अगरि के ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि त उनमें उन्हनि जूं हुकूमत जूं कंडीशन जेको आहे इमरान ख़ान नथो मञे, तंहिंजे करे ई इस्पताल न त अॻ में इहे हिते हलेनि पिया इस्लामाबाद में इहे ॻाल्हियूं आम हुयूं त इमरान ख़ान खे हाणे इस्पताल नियो वेंदो, इस्पताल खां पोइ बनीगाला नियो वेंदो, बनीगाला खां पोइ शायदि ॿाहिरि वञे। त मुंहिंजो ख़्यालु आहे उन सिलसिले में का अहिड़ी डेवलपमेंट या रुकावटूं या के शर्त शराइत या के मामलात आहिनि जंहिंजे करे जेको आहे त हुकूमत उनखे इस्पताल ई न वठी आई आहे। त माना जॾहिं इस्पताल अचे हा त उनखां पोइ अॻिते वरी इहे थ्योरीज़ हलनि हा त बाबा हाणे घर वेंदो या पोइ ॿाहिरि वेंदो या कुझु। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सॼे मामले जे पोयों ईअं थो लॻे त ॼण जेको कुझु हुकूमत चाहे थी उहे शयूं जेको आहे हुन ॿी एंड त उन्हनि खे शायदि न मिलियूं आहिनि। त हाणे इहे अॻिते वरी इहो रुख कहिड़ो थियूं अख़्तियार कनि, आया वधीक जारिहाणो रवैयो ॿई धुरियूं अख़्तियार कंदियूं, आया किथे ॾेती लेती थींदी, कुझु शयूं छॾिबियूं कुझु मञबियूं ऐं अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं का पॉलिसी अख़्तियार करे थी पीटीआई त पोइ ई शयूं वरी को पंहिंजो नओं रूप वठंदियूं। जी जमा साहब छा चवंदो मां? नाजिया ॾिसो जेका मेहर साहब ॻाल्हि कई आहे बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई आहे कि अगरि सुप्रीम कोर्ट वाज़े तौर ते ऑर्डर ॾिनो आहे त उनजे इम्प्लीमेंटेशन करण ते कहिड़ी कबाहत आहे गवर्नमेंट खे। यानी गवर्नमेंट बार बार कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करे थी ऐं असांजी अदालतूं पंहिंजी बेइज़तियूं फराग दिली सां तस्लीम बि करनि थियूं। न पर अफ़सोस जो हिते त मुक़ाम जमाल लॻो साहब आहे। ॿई जेके अदालत हुकुम जेके हिदायतूं ॾिनियूं अदालत जो हुकुम हो त मुलाक़ात राब्तो नाज़िया करायो वञे ऐं तिबी मुआइनो त ॿई हुकूमत पूरा करे चुकी आहे।
नाजिया ॾिसो, जेको तिबी मुआइनो अस्पताल जे माण्हू जी 85% बीनाई कम नथी करे हली वई हुजे, त उन माण्हू खे जेल जे अंदर जेको मिलंदड़ ट्रीटमेंट आहे, छा वो काफ़ी आहे? पर अॼु जी रिपोर्ट मुख़्तलिफ़ आहे। अॼु रिपोर्ट में वाज़े कयो वियो आहे त साॼी अख जी नज़र जेका आहे उहा 6/9 पार्शियल यानी 70% उनखे सही ॿुधायो वियो आहे ऐं इहो बि ॼाणायो वियो आहे उहा ई अख आहे जंहिंजे लाइ ॼाणायो पियो वियो त 85% नज़र ख़तम थी चुकी आहे, रुगो 15% बची आहे। ॾिसो न, चइनि इहो पिया त गवर्नमेंट 15% जो न 70% बहाल आहे ऐं ॿी अख बिल्कुलु ठीकु आहे, खाॿी अख। नाजिया यानी हिकु हफ़्ते में हर शइ ठीकु थी वई आहे, इहा त गवर्नमेंट जी रिपोर्ट आहे न। मां त मुंहिंजो त पॉइंट ऑफ व्यू इहो ई आहे त जेको डॉक्टरनि चयो आहे कि भई सुप्रीम कोर्ट चयो आहे त हिन जो इलाज करायो वञे, त उहो जेका मशीनरी हूंदी आहे उहो इलाज उन सां थींदो आहे। हाणे ड्रॉप विझी डॉक्टरनि जो टॉर्च हणी ॾिसण, ॻाल्हि उन खां अॻिते निकिरी वई आहे। ठीकु आहे, पोइ हुनजे बावजूद बि उहो सेटिस्फैक्टरी जी रिपोर्ट ॾियनि था, पर बेसिकली हिकिड़ी मैंडेट चोर खौफ़ज़दा हिकिड़ी बुज़दिल हुकूमत आहे जेकी ख़बर आहे त हिन वटि अवाम जो मैंडेट कोन्हे। हिननि खे ख़बर आहे त जीअं इमरान ख़ान जी ख़बर पवंदी त अस्पताल पहुची वियो आहे, अधु पाकिस्तान तो अस्पताल जे ॿाहिरि पहुची वेंदो, ही वापसि अडियाला जेल पहुचाए बि न सघंदा। इन्हनि खे ख़ौफ़ आहे त इमरान ख़ान जी पॉपुलैरिटी अल्हम्दुलिल्लाह एतिरी आहे त अगरि अस्पताल जी ख़बर पवंदी त पोइ अस्पताल जे ॿाहिरि छा पोजीशन हूंदी, पाकिस्तानी क़ौम कहिड़ी फिक्र में हुते बीठी हूंदी। त इन फिक्र में इमरान ख़ान जी ज़िंदगी सां खेॾनि पिया, को हुनखे अस्पताल में नथा कढनि। मां बीइंग ए सीनियर तजिया निगार मेहर साहब सां इहो थो पुछां त जेको मेहर साहब इमरान ख़ान सां रवैयो 3 सालनि सां आहे, न हुनखे टीवी अलाउ आहे, न हुनजी तस्वीर अख़बार में थी अचे, न हुनखे कंहिं चैनल ते ॾेखारियो थो वञे, सफ़ा हुनजो बाइकआउट करे रखियो आहे, हुनजी अदालतूं बि जेल जे अंदरि लॻाइनि थियूं। त इहो छा जमहूरी तर्ज़ अमल आहे हुकूमत जो? इहो छा आइनी तर्ज़ अमल आहे? माज़ी में जेका हुकुमरान गिरफ़्तार हुया, छा उन्हनि सां बि इहो सभु कुझु रहियो आहे? जैसा भी तो सां इन गॾु ॻाल्हि इहो में बि ज़रूरु यकीनन ॿुधाइजो जी त जेका ॻाल्हि जमाल साहब उन खां अॻु कई त असां वटि सूरत हाल आहे, जेकॾहिं हुकूमत खे इहो बि डपु आहे त अस्पताल जेकॾहिं मुंतक़िल कयोसीं त हिकिड़ो माण्हुनि जो हिकिड़ो वॾो समुंड हूंदो, पर हीअ जेके एहतजाज इस्लामाबाद अंदरि बि थिए पियो, केपी में, ॿियनि हंधनि ते, उन में माण्हुनि जो घणो तादाद आहे, उहो बि जेकॾहिं अवां ज़रूरु उनखे रिपोर्ट कयो हूंदो त उनखे कीअं ॾिठो अवां? ॾिसो, ज़ाहिर आहे यकीनन जमाल साहब इहा पॉइंट आउट जेका ॻाल्हि कई त इमरान ख़ान जेकॾहिं अस्पताल में ईंदो त उन अस्पताल जे ॿाहिरां पीटीआई जा कारकुन वॾे तइदाद में गॾु थी सघनि था, इन ॻाल्हि खे रद्द नथो करे सघिजे। बाक़ी जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त हिन इहो को पहिरियों दफ़ो कोन्हे को जो अहिड़ो रवैयो इमरान ख़ान सां रखियो वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे त फाही ॾेई छॾियऊं, हुन ज़माने में त न सोशल मीडिया हुई, न मीडिया एतिरी एक्टिव हुई, ऐं इन खां ॿिया जेके रहिया आहिनि पॉलिटिकल माण्हू, उन्हनि सां बि इहो छा वली ख़ान सां छा थियो, बाचा ख़ान सां छा थियो, साईं जीएमस सां छा थियो, या ॿिया जेके बलूचिस्तान जे अॻुवाननि सां छा थियो, अताउल्ला मेंगल जी हुकूमत ख़तमु करे उन्हनि सां कहिड़ो असरु कयो वियो। भुट्टी साहब सॼी ज़िंदगी एस्टेब्लिशमेंट जी पॉलिटिक्स कई, आख़िर में इख़्तिलाफ़ जॾहिं कई त उन सां कहिड़ो असरु थियो। त इहो को नई ट्रीटमेंट कोन्हे। इमरान ख़ान जो वरी बि शुक्र करे डोमिसाइल मज़बूत अथसि, उन सां अञा एतिरो जेको आहे कोन्हे। जेका हिन फ्रेंड ऑफ द कोर्ट जेका रिपोर्ट ॾिनी आहे, उन में टीवी बि आहे, उन में फ्रूट बि आहे, उन में ड्राई फ्रूट बि आहे, उन में मानी बि पंहिंजे मर्ज़ी जी आहे, उहा ठीकु आहे, उनजी फैमिली थी प्रोवाइड करे ख़र्च वग़ैरह। त इहे फैसिलिटीज़ जेको जंहिंजो ज़िक्र जेको आहे उन फ्रेंड ऑफ द कोर्ट वारी रिपोर्ट में थियल आहे, त उन जे हिसाब सां एतिरी ज़्यादती इमरान ख़ान साहब सां कोन्हे जेतिरी पीटीआई ॿुधाए थी। बाक़ी इन खां वधीक ज़्यादतियूं जेको आहे माज़ी में सियासी अॻुवाननि सां थींदियूं रहियूं आहिनि। ऐं जेतिरो नाजिया तव्हां पुछो त हिन एहतजाजनि में माण्हुनि जो अंगु के एतिरो नाहे ऐं शायदि अस्पताल में बि एतिरो न अचे, त मुंहिंजे ख़्याल अस्पताल में वधीक माण्हू अची सघनि था ऐं हिननि एहतजाजनि में एॾो को नुमाया एहतजाज एॾा कोन्हनि के। अलबत्ता जेको इशू हुयो त हिन महिल ताईं जेको अनसर्टेनिटी हुई हुनजे सिहत जे हवाले सां, तंहिंजे करे उन में हिकिड़ी सिंपैथी जो एलिमेंट ओवरऑल जेको आहे अपोज़िशन जूं जमातूं हुजनि चाहे आम माण्हू हुजे, उन्हनि जो उहो एलिमेंट शामिल हुयो। पर हाणे जॾहिं डॉक्टरनि जी हिन रिपोर्ट खां पोइ मामलात क्लियर थी विया आहिनि त उन खां पोइ शायदि उहा सिचुएशन न बीहे ऐं पीटीआई जेकॾहिं एहतजाज ते ज़ोर ॾिए थी त उहा उन पंहिंजी पॉलिसी फ़ैसिलो हूंदो। ऐं उहो जीअं पर मां चयो पब्लिक सिंपैथी जी एलिमेंट शायदि बि वोट गायब थींदे एतिरी न ॾिसूं। मिले जेका अॻु में जेका अनसर्टेनिटी क्रिएट थियल हुई उन कंडीशंस में। ठीक, जमाल साहब को फर्दर स्ट्रेटेजी छा हूंदी बिल्कुलु पार्टी जी, ऐं बिल्कुलु उहा बि उहो इन घटि थी कंडीशन में? वेंदो ऐं जी बल्कि जी जी मुकम्मल कजो जय साहब। जी जी मां जय साहब मुकम्मल कई कजो। पंहिंजी ॻाल्हि। जी जी जमाल साहब, हाणे फर्दर कहिड़ी स्ट्रेटेजी हूंदी? जीअं मां ॿुधायो त जी हीअ जी असांजो मूं हक़ आहे। जी
नाजिया ॾिसो स्ट्रेटेजी उहा ई आहे त असांजे लीडर जे मथां कूड़ा मुक़दमा ठाहे कूड़ी सज़ाउनि में हुनखे कैद में रखियो वियो आहे, सफ़ा आइसोलेशन में रखियो वियो आहे। 3-4 महीना थी वेंदा आहिनि, फैमिली जा मेंबर्स मिली न सघंदा आहिनि, डॉक्टर न मिली सघंदा आहिनि, पार्टी लीडरशिप न मिली सघंदी आहे। पर अगरि इनखे बि मेयर साहब चए थो त इहा ॾाढी सुठी जेल आहे ऐं ॾाढी सुठी ॿियनि जे मुक़ाबले में इमरान ख़ान सां सुठो ट्रीटमेंट आहे, त जेतिरो आइसोलेशन ऐं जेतिरी ज़्यादतियूं ऐं जेतिरी नेचुरल जेल इमरान ख़ान खे ॾिनी वई आहे, इहा पॉलिटिकल जेल न आहे ॿियनि लीडरनि वांगुरु। पर इमरान ख़ान जेको सख़्ती भुगते थो, इमरान ख़ान बिल्कुलु हिमत नथो हारे। इमरान ख़ान चए थो मूंखे कुझु न खपे, मूंखे जेका मुंहिंजा कानूनी ऐं आइनी हक़ आहिनि मूंखे उहो जेल में ॾिना वञनि, मां जेल में ई कंफर्टेबल आहियां ऐं उहो आइनी कानूनी हक़ हुनजा आहिनि। हुनजी फैमिली मेंबर्स सां रसाई, हुननि जे डॉक्टरनि सां रसाई, हुनजे ज़ाती मुआलजनि सां अप्रोच ऐं पार्टी लीडरशिप सां मुलाक़ातूं, हुनजी मिसिस जेका हरू जे कूड़े मुक़दमनि में अंदरि मौजूदु आहे उन्हनि सां कम्युनिकेशन, इहे बुनियादी शयूं आहिनि। उहो कॾहिं बि कंहिं डील जे करे इंतज़ार में न आहे त मां को डील मुंहिंजे लाइ को अचे सुठी जेको मां एक्सेप्ट कयां। हू हमेशह इहो चवंदो आहे त मां जेको रिहाई पाईंदुमि, रिहाई मूंखे मिलंदी त मां अदालतनि सां विढ़ंदुमि, अदालत में पंहिंजे केस विढ़ंदुमि, पंहिंजी बेगुनाही अदालत में साबित करे उतां मां आज़ाद थींदुमि। जमाल साहब, त जेका असां ॻाल्हि साम्हूं आई त जॾहिं ही मामिलो साम्हूं आयो अख़बार हो त हिकिड़ो सिंपैथी एलिमेंट असांखे नज़र आयो, न रुगो पार्टी अंदरि ज़ाहिर आहे हिकिड़ी सपोर्ट, हिकिड़ो सिंपैथी एलिमेंट, पर उहे जेके अलायंस, उहे जेके अलाए पार्टियूं जेके हुकूमत सां वेठल आहिनि, उन्हनि में बि असांखे इहा शइ नज़र आई ऐं उन्हनि जा बि मुतालबा हिन ॾस में नज़र आया। पर हाणे जेका सूरत हाल साम्हूं अचे पई, ख़ासि करे अॼोकी रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ ॼाणाए पियो वञे त जेकॾहिं PTI इन एहतजाज खे इन तरीक़े सां बरक़रार रखियो त पोइ शायदि उनजा नतीजा जेके हूंदा उहे शायदि सुठा न निकिरनि PTI जे लाइ, छाकाणि त ख़ुदि असां ॾिसूं था त PTI बि ॿिनि धड़नि में असांखे नज़र अचे पई। हिकिड़ो धड़ो मुतमिन नज़र अचे पियो, ॿियो धड़ो अञा बि एहतजाज खे अॻियां वधाइण जी ॻाल्हि करे पियो ऐं हुकूमत इन समूरी सूरत हाल में ताक़त जी ॻाल्हि करे पई, वार्निंग बि ॾेई चुकी आहे। ॾिसो नाजिया, इमरान ख़ान जे मामले ते, उनजी नाहक कैद जे मामले ते इन में त को कंप्रोमाइज़ कोन्हे। इहो असांजो आइनी कानूनी ऐं इख़लाक़ी हक़ आहे, जमहूरी हक़ आहे कि असां पंहिंजे लीडर जी रिहाई जे लाइ पुरमन जदोजहद बि कंदासीं, पुरमन एहतजाज बि कंदासीं। हुकूमत असांजे मथां पहिरें बि इहे हरकतूं, इहे हथकंडा फस्तैद करे चुकी आहे। 8 फरवरी जे एहतजाज जे हवाले सां कराची में बि असांजा 400 माण्हू 3MPO में जेल में बंदि वार्ड हुया। उन्हनि खे पीअण जे लाइ खारो पाणी मिलंदो हो, उन्हनि खे मानी न मिलंदी हुई जेल में। त इहे ज़्यादतियूं त असां 3 सालनि खां बर्दाश्त कयूं पिया, पर जेको असांजो आइनी ऐं कानूनी हक़ आहे असां उहो इस्तेमालु कंदासीं। असां हर फोरम ते, हर मोड़ ते एहतजाज कंदासीं, पंहिंजी ॻाल्हि मथे पहुचाईंदासीं आला ऐवाननि तक, सुप्रीम कोर्ट ताईं, हाई कोर्ट, इस्लामाबाद हाई कोर्ट ताईं, मुल्क जी अदालतनि ताईं, दुनिया में असां इहे एहतजाज कंदासीं त इमरान ख़ान जी जेकी गिरफ़्तारी आहे उहा नाहक आहे, कूड़ी आहे ऐं गैर कानूनी आहे ऐं असां उन्हनि जे लाइ भरपूर आवाज़ बुलंद कंदासीं। ठीकु है, जैसे असां ॾिसूं था त हाणे हीउ जेको मामिलो आहे ज़ाहिर आहे अञा वधीक सिचुएशन या जेकॾहिं रिपोर्ट ते वधीक डिस्कशन थींदी त पोइ ॾिसूं त हीउ छा मामिलो कहिड़ो रूप वठे थो। जेका ॿिया मामला असांखे नज़र अचनि था पॉलिटिकल फ्रंट ते, हीअ समूरा शयूं असांखे नज़र अचनि थियूं, पर हिकिड़ो अवामी सतह ते जेको असां ॾिसूं था त रमज़ान में ज़ाहिर आहे 2 ॾींहं रहिजी विया आहिनि ऐं उनखां अॻु हुकूमत जूं इहे दावाऊं बि हूंदियूं आहिनि, वाइदा बि हूंदा आहिनि त के बहितर का रिलीफ आवाम खे ॾिनो वेंदो। पर हर भेरे जीअं हिन भेरे बि असां ॾिसूं था त उहा साॻी सूरत हाल, हिकिड़ो महांगाई जो तूफ़ान अचण लाइ बिल्कुलु तयारु नज़र अचे पियो। पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध, उनखां सवाइ जेके ॿियूं आम वाइपे वारी शयूं आहिनि उन में वाध, रमज़ान अचण खां अॻु जेका हीअ सूरत हाल आहे, कीअं ॾिसो पिया वान खे? इहो ज़ाहिर आहे त असां सभिनी खां वधीक इस्लामी मुल्क हुजण ऐं इस्लामी ज़िंदगी गुज़ारण जी दावा कंदड़ बि आहियूं। असां ॾाढ़ियूं बि रखंदा आहियूं, असीं निमाज़ूं पर मस्जिदनि जो तादाद जे हिसाब सां बि इलाहियुनि मुल्कनि खां अॻिते आहियूं, पर असांजो किरदारु जेको आहे उहो अजीब हूंदो आहे। ऐं असां हिन मुक़दस महीने जे खां अॻु में जेको आहे नाजाइज़ मुनाफ़ाखोरी, नाजाइज़ जेको आहे त उहो ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं इहे शयूं थियनि थियूं। ऐं माज़ी में इहो ॾिठो वियो आहे, सिर्फ़ु न हिन हुकूमत पर इन खां अॻु में PTI जो दौरु हुजे, पीपल्स पार्टी जो दौरु हुजे या कंहिं फ़ौजी डिक्टेटर जो दौरु हुजे, त इहो ॼण हिकिड़े क़िस्म जो रवाज बणिजी वियो आहे ऐं हर माण्हू इन खे पंहिंजो हक़ थो सम्झे त हू
जेके केला आम तौर ते 100 रुपए विकामनि था त उहे रमज़ान में जेको आहे उहो 400 रुपए दर्जन विकिणे त उन में गवर्नमेंट जेके बि रहियूं आहिनि माज़ीअ जूं उहे सभु उनखे रेगुलेट करण में नाकाम रहियूं आहिनि ऐं असांजी जेका मिन हैसिल क़ौम जेका हिकिड़ी लस्ट लालच ग्रीड जेको आहे उन जो एलिमेंट असांजे आम ज़िंदगी में तमामु घणो आहे जेका असांजी इहा अख़लाक़ी तरबियत खे ज़ाहिर थी करे त असांजी उहा केतिरी आहे या उन में रियासत जी जेका ज़िम्मेवारी आहे उनखे निभाइण में रियासत जा इदारा उहे नाकाम रहिया आहिनि त मुंहिंजो ख़्यालु आहे त हींअर बि उहा ई सिचुएशन हूंदी का मूंखे को अहिड़ो मौजज़ो कोन थो लॻे त को ही हुकूमत जेको आहे रमज़ान में को वॾो रिलीफ ॾींदी। तव्हां ॾिसो त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत जेको आहे तव्हां पाण ॿुधाई त वधी वई आहे ऐं फल फ्रूट जी क़ीमत बि जेको आहे उहे तव्हां वधंदी तव्हां ॾिसंदव हर शइ खाइण पीअण जी शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थींदियूं ऐं हुकूमत इन जे लाइ का तयारी न कई आहे को अहिड़ो असांखे स्ट्रेटजी नज़र नथी अचे जेका उन महांगाई वारे तूफ़ान खे रोकण में मददगार साबित थिए या का इहा हिननि जी प्रायोरिटी हुजे त उहो ज़ाहिर आहे त जेका अवामी हुकूमत न हूंदी ऐं अवाम जे मैंडेट ते न ईंदी त उहो उन्हनि जी प्रायोरिटी बि डिफरेंट थी वेंदियूं त मुंहिंजे ख़्याल त हिन दफ़े बि इहो असांखे लॻे कोन थो त को हुकूमत को अहिड़ो मैकेनिज़म डेवलप कंदी को अहिड़ी पॉलिसी ठाहींदी को अहिड़ी रेगुलेशन तयारु कंदी जंहिंसां जेको आहे महांगाई खे रोके सघिजे या इहा हथरादू जेका महांगाई असांजे लालच ऐं लोभ जी जेका गिर्द घुमे थी उन शयुनि खे जेको आहे कंट्रोल करे सघे। ठीकु आहे जमाल साहब, आख़िर में अवां खां फाइनल कमेंट त ऑपोजिशन जो को किरदारु नज़र ईंदो ॿियनि मसइलनि ते त ऑपोजिशन आवाज़ बि उथारे पई अवां जो असां पंहिंजो भरपूर आइनी ऐं क़ानूनी हक़ इस्तेमालु कंदासीं इहे जेके अवामी मसइला आहिनि जिन जो ज़िक्र एजाज़ साहब करे पियो जंहिंखे वठी ज़ाहिर आहे अवाम तमामु घणो परेशान आहे सोचे थो त हाणे हिन पासे ते बि शायदि हुक्मरान जो ध्यानु वेंदो ऑपोजिशन इन ॾिस में को किरदारु अदा कंदी को आवाज़ उथारींदी? नाज़रीन राब्तो मुनक़िद थी वियो आहे। बहरहाल एजाज़ साहब जी जेका ॻाल्हि आहे उन सां ई प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। एजाज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। शाहिद साहिबा बि असां सां नाज़रीन गॾु मौजूदु हूं। मुंहिंजे नेटवर्क जो कुझु इशू हो जंहिंजे करे उहो असां सां गॾु समूरे प्रोग्राम में गॾु न रहियूं। जमाल साहब खे बि मां ॿुधो हिकु पासे अॼु असां ॿिनि इशूज़ खे डिस्कस कयोसीं। बानी PTI जे अख़बार मामलो जिते बदस्तूर PTI जी ॻणती ऐं एहतजाज बरक़रार आहे। ॿ धड़ा बि नज़र अचनि पिया, हिकिड़ो मुतमइन नज़र अचे पियो रिपोर्ट मां, ॿियो असांखे ख़ैर मुतमइन नज़र अचे पियो। हुकूमत हाणे जेके अदालत वारा हुकुम आहे उनखे पूरो करण खां पोइ हाणे हुकूमत जारियाणे मूड में नज़र अचे पई। ॾिसूं जारियाणे मूड में जेको ही मामलो थियणु वञे पियो उनजो कहिड़ो नतीजो निकिरंदो बि जल्द वाज़े थींदो। ऐं ॿियो जेको इशू आहे उहो अवामी इशू आहे, असां सभिनी जो इशू आहे त रमज़ान अचण वारो आहे ऐं उनखां अॻु महांगाई जो को तूफ़ान असांखे अचण जे लाइ कर खणण जे लाइ बिल्कुलु तयारु नज़र अचे पियो। ॾिसूं हाणे हुकूमत जेके दावा कंदी आहे जेके वाइदा कंदी आहे उन ते केतिरो पूरो लहे थी इन हवाले सां ऐं ऑपोजिशन जो कहिड़ो किरदारु नज़र अचे थो अवां उनखे उन हवाले सां बि अव्हांखे अपडेट कंदासीं। तबसरा तजिया नाज़रीन जारी रहंदा। अॼोके प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।